असांजो आख़िरी तख़लीकार मोहतरम साईं आज़म भट्टी साहब आहिनि ऐं नसरी नज़म खणी आया आहिनि। साईं खे गुज़ारिश आहे त इस्लाह लाइ पेश कनि। साईं को नसरी नज़म आहे, हिकिड़ो ख़्यालु ज़हन में अची वियो, दिसंबर बि हुई, जनवरी बि हुई, इस्लाह लाइ वरी दोस्तनि खे गुज़ारिश आहे। ज़हन जे कंहिं खाने में दिलि जे आईने में के मुर्कनि सां लबरेज़ चेहरा के चाहत जियां चमकंदड़ अखियूं के गॾु घारियल ॾींहं के नवां ऐं निकोर नींहं के यादगार लम्हा कॾहिं बि विसरी न आहिनि सघंदा। सुंदर शामनि जा शादमाना लुॾंदड़ लामनि जूं चिंचल चाहतूं समातनि के सुकून अर्पींदड़ सुंदर साहतूं भला विसारे बि कीअं थियूं सघजनि। उहो शहर जाना जिते जोबन जा जमाला हुसन जा हवाला इश्क जा उञाण लाज़वाल मोहब्बत जी अलामत बणियल हुजनि, जिते ॾींहं जो सिज जी रोशनी में रात जे पहर वारे चंड जी चांडाण में जिते बांसुरी जो पुरसोज़ आवाज़ नेणनि जूं निंडूं चोराईंदो हुजे, यादूं संगीत जे लहरुनि जियां छिरक जूं छोलियूं हणंदियूं हुजनि, जिते रफ़ाकत जे रंगनि मां ख़ुशबू जा के झोंका पोपटनि जो रूप धारे पुर रौनक फिज़ा में विखरंदा हुजनि, जिते हुज जूं हवाऊं रक्षा हुजनि, जिते गुफ़्तगू सर्द शूकारो बणिजंदी हुजे, जिते मुस्कुराहटूं सिगरेट जे धुएं जियां विकरंदियूं हुजनि, जिते ज़िंदगी जे कंहिं पहर में महबूब माण्हुनि जूं यादूं तवील दास्तान जनमींदियूं हुजनि, भला उन्हनि समूरनि रंगीननि के विसारे कीअं थो सघिजे। छा अहिड़नि महबूबनि खे विसारे सघिजे थो जिन जे अखियुनि सां अखियूं मिलाए दिलि चवंदी आहे त इमदाद हुसैनी जे लफ़्ज़नि जहिड़ी ख़्वाहिश खे पायाए तकमील ते पहुचाइजे। वरी मिलूं न मिलूं ज़िंदगी रहे न रहे, अलाए कहिड़ी ख़बर दोस्ती रहे न रहे, मुंहं खे हथनि में झले ॾिसी त वठूं, अखियुनि में पोइ अलाए रोशनी रहे न रहे।